ज़िंदगी में पहिरियों दफ़ो सफ़र करे हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं जंहिंखे घर न पर हिकु जन्नत जो मक़ाम चयो वेंदो आहे। सांगड़ खां कुझु पंधु परे ख़लीफ़ा अली ग़ुलाम निज़ामानी जो फार्म हाउस जंहिंजो नालो सबील आहे। अस्सलाम वालेकुम यार, मदद हक़ मौजूद जी मां यार रज़ा कलवर सां मौजूद आहियूं ख़लीफ़ा अली ग़ुलाम जी फार्म हाउस ते जंहिंजो नालो आहे सबील। हीअ आहे सबील ख़लीफ़ा अली ग़ुलाम निज़ामानी जो फार्म हाउस आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सांगर डिस्ट्रिक्ट में कंडियारो लॻ। हिकु बहितरीनु प्लेस आहे, असांखे दावत हुई तव्हां विज़िट करण जी। ऐं हीअ जेकी शइ आहे न तव्हांखे ॾेखारियां पियो मां, हे तव्हां ॾिसी करे कुझु इमेजिन कयो हूंदो हिते मतिलबु तव्हां कुझु फीलिंग, त मूंखे त तमामु घणी फीलिंग आई आहे। ऐं हिकु मतिलबु 20 साल या 50 साल पुराणो मूंखे जीअं पुराणे दफ़े न झूपियूं वग़ैरह हूंदियूं उन हिसाब सां थियल आहे, पर नई तरीक़े सां थियल आहे। अंदरि तव्हांखे ॾेखारियूं पिया असां, तमामु बहितरीनु शइ आहे ऐं ॾाढो प्यार सां जोड़ियो वियो आहे फार्म हाउस। हे तव्हां ॾिसंदव त लोकेशन ॾिसो, हिते हे अञा कैमरा आहे, कैमरा जे करे तव्हांखे तव्हां जेकी आहे उहा शइ न मिलंदी हूंदी। ऐं तव्हां असल रियल मौजो आहे हिन जॻह ते, हिन प्लेस ते तव्हांखे ॾाढो इंजॉयमेंट मिले आहे। ऐं यकीनन हितां जी ख़ूबसूरती ॾिसी करे असांजी दिलि चए यार टिकटॉक ठाहिजे। ऐं जेकी शइ असां ख़बर में ॾिसंदासीं उनखे रियल में तब्दील करे ॾेखारण वारो चाचो मेराज निज़ामानी मां तमामु घणो थोरातो आहियां। चाचे जेको मूंखे मिरपुर खां सांगर वठी वियो ऐं हिकु अहिड़ियूं ख़ूबसूरतियूं शयूं ॾेखारियूं जंहिंखे ॾिसी असां सफ़ा मदोश थी वियासीं। ऐं हिते असांजो व्लॉग ख़तमु थिए थो पियो। नेक्स्ट टाइम वरी ईंदासीं हिकु नई शइ खणी अवां ॾियारो जंहिंखे तव्हां ॾिसी तमामु घणा मुतमिन थींदव। इसी ताईं ॾींदा इजाज़त, हक़ मौजूद जी सिंधी लतीफ़।